जीएस सिंध रहबर कमेटी के सरबराह असलम खैरपुरी जीएस सिंध कुमी महा जिले सदर अब्दुल खालिक खसकेली पारा शेख भिरकियो में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो है त सिंधु दरिया ते 6 नवां केनाल अॾजण खिलाफ 24 नवंबर ते स्टेशन रोड खां एहतजाजी रैली कढी किरण चौक ते धरणे जो ऐलान कयो। हुननि वधीक चयो त सिंध जी लखें एकड़ आबादी वारी ज़रई ज़मीन खे हमेशा लाइ तबाह बर्बाद ऐं बंजर करण लाइ सिंधु दरिया ते 6 नवां केनाल काइम करण जो सिंध दुश्मन फैसलो कयो वियो आहे, जेको कालाबाग डैम जहिड़े मंसूबे जो हिकु हिस्सो आहे। सिंध जी आबादी वारी ज़रई ज़मीन खे तबाह करे पंजाब जी बंजर ज़मीनुनि खे आबाद करण जी कोशिश कई पई वञे। सिंधी वसंदियुनि में रिहाइश पज़ीर माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। ज़रई ज़मीननि खे पाणी जी मुकमल पूराई न थियण जे करे हर साल ज़रई ज़मीननि मां फसलनि खे नुक़सान रसे थो। सिंध रहबर कमेटी तरफ़ां समूरी सिंध में एहतजाज कयो वेंदो। कराची खां कश्मीर ताईं थींदड़ एहतजाज जो दायरो ऐवाननि ताईं वधायो वेंदो। इन मौके ते ज़िले सेक्रेटरी सिकंदर सिंधी, मालियात सेक्रेटरी बचल पहवड़, प्रेस सेक्रेटरी राजेश ठाकुर ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।